खैरपुर मां ख़बर ईंदड़ खैरपुर परसां ॻोठ मेराज बागड़ी में लीगल एड सोसाइटी पारां कानून जी ॼाण बाबति कैंप क़ाइमु कई वई, जंहिं में बागड़ी बिरादरी जे औरतुनि मर्दनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते लीगल एड सोसाइटी जे रीजन ऑफिसर आफ़ताब हुसैन भुट्टो, फील्ड इंचार्ज वकील ज़ुल्फ़कार अली मीरानी ऐं वकील असदुल्ला मलिक ॻोठाणनि सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध में रहंदड़ ग़रीब ऐं बेपोच माण्हुनि जा बिना कंहिं फीस जे केस ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ ज़रिए इस्तेमाल करे इन्हनि जा मसइला हल कराईंदा आहियूं। लीग एड सोसाइटी पूरी सिंध में कमु करे रही आहे। कंहिं बि क़िस्म जो मसइलो हुजे त लीग एड सोसाइटी खां कानूनी मदद वठी सघिजे थी। इन्हनि वधीक चयो त लीग एड सोसाइटी सिंध जे 8 ज़िलनि में कमु करे रही आहे, जंहिं में मज़हबी अक़लियतुनि सां तालुक़ रखंदड़ तोड़े ॿियनि बिरादरी सां तालुक़ रखंदड़ हुजे, इन्हनि जी कानूनी मदद ॾींदा आहियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।